मूर्ख पूजा कने परचेरिय पत्थर जी। मूर्ख पूजा कने मान रखी अंदर में देही नित धुवन। भोग लगाएन भ्रांत जा बिना प्रेम नचने। सेकिया रंग रचने अविद्या जिन जे अगमे। हरे राम सेकिया रंग रचने अविद्या जिन जे अगमे। बिना प्रेम प्रकाश कैखे थिए किन की। बिना प्रेम प्रकाश ए चवे तो नाम देव। कबीर ऐ रविदास करे दिस कल्पतरे। सामी अनन अभ्यास तचेतन चिद्याकाश। प्रगट ठेई पाणई। हरे राम चेतन चिद आकाश। प्रगट ठेई पाण में। हरे राम। बस हलो। मूर्ख पूजा कन परचेरिय पत्थर जी। हेरो स्वामी साहब जेको असली हिक हिक लाइन वेदन जो अर्थ वो चवे तो मूर्ख पूजा कन परचेरिय पत्थर जी। मूर्ख तू चए और हेॾऊं की भक्त मां उन्हनि जा नाला खणा। यो प्रश्न बिल्कुल सही आ पर इन प्रश्न के थोड़ो चंगी तरह से समझो कि अड़ा भक्त थी गुजरिया आहिनि जिन मूर्ति के ही सब कुछ समझो ऐं साक्षात्कार कयो। मां भी पंहिंजे सत्संग में मूर्ति पूजा जो खंडन मंडन कंदो आहियां पर जेकी इहा पूजा हाणे मां जेकी सत्संग में चवां थो पर अहिड़ी को मां सम्झां थो करोड़नि में जंहिंजा ये नाला खणा तो उन्हनि ई कई आहे। बाक़ी त ये माण्हू वेंदा आहिनि मूर्ति पूजा में पूजा कंदा आहिनि साम्हूं ध्यानु कंहिं पासे हूंदो अथनि ऐं मूर्ति खे सम्झंदा बि आहिनि इहा मूर्ति आहे थियणो कुझु बि कान्हे पर वञे छा थो। प्रार्थना करण में चवण में वञे छा थो पियो। बीठो आहे साम्हूं जीअं वणेसि तीअं करेसि पूजा आरती करेसि कुझु बि करेसि वरी टाइम जी नेम जी सभु। ऐं जेके मां हाणे नाला खणा थो जिन भक्तनि मूर्तिअ खे कीअं स्थापित कयो ऐं कीअं उहा पूजा थी ऐं कीअं मूर्तिअ मूं छा थियो इहे मां नाला खणा त कॾहिं बि जीवन में अगर केॾी महिल बि पूजा जो भाव थिएव त अॼोको सत्संग ॿुधी करे अगर उन भावना से पूजा थे तो वो पूजा है रुपयो थी। बाक़ी ईअं पूजा त ईअं बस भोग लगाए करे पाण खाइण
ऐं ख़बर बि आहे त इहो खाईंदो कान, अंदरि पूरी गारंटी आहे खाईंदो कान्हे। खाईंदासीं असां ई औपचारिकता, जेकी बि पूजा इहा कंदा आहिनि औपचारिकता। ऐं जिन पूजा कई आहे उन्हनि जा नाला मां पहिरियों खणा। सभिनी खां श्रेष्ठ जंहिंखे हथ में सदाई मूर्ति हुई उनजो नालो हुयो मीरा। तव्हां ॾिठो हूंदो बचपन में ई उनखे मां इहा मूर्ति ॾिनी हुई, हिकिड़े पंडित जी हुई। उते पंडित रखंदो हुयो, पूजा करणु वेंदो, मूर्ति खणी वेंदो हुया सालिग्राम में। त उन सिर्फ़ु बारात पई निकिरे त उन में खणी चई विधई उन ॿार त हे छा आहे? चई इहो शादी आहे। चई शादी छा थींदी आहे? चई छोकिरीअ खे छोकिरो मिलंदो आहे। त पुछेसि थी पई मूंखे कहिड़ो छोकिरो मिलंदो? नंढड़ो ॿार त खणी मूर्ति साम्हूं पई ॾिने। चई इहो बसि उहा मूर्ति मिलणु ऐं उनजी भावना या जिन ॿियनि बि, हिकु मीरा, हिकु रामकृष्ण परमहंस, कालीअ जो पुजारी, देवीअ जो पुजारी, ऐं नामदेव। उनजी कथा त असांजा गुरुदेव भॻवानु सालनि खां वठी तव्हां इहा कृष्ण लीला ॾिठी। पी खीर छॾगुसो नामदेव जी इहा मूर्तिअ जे साम्हूं खीर पीआरण जी पूजा, इहा हेॾी सालनि खां वठी असांजे गुरुदेव भॻवान कई। उनखे घटि में घटि कंदे मां सम्झां थो 70 साल थी विया हूंदा। 30 साल 40 साल पहिरियों, 30 साल ऐं नामदेव, मीरा, रामकृष्ण परमहंस ऐं धन्नो भगत। धन्य भक्त जी बि तव्हां कथा ईअं ॿुधी हूंदी। मूर्तिअ मां ई कीअं उहो ॿार कृष्ण सां ॻाल्हाईंदो ऐं वाकई ॻाल्हाईंदो। हाणे इहा मूर्ति पूजा अॼु चङी तरह सां सम्झो, इन मूर्ति पूजा जे द्वारा ई भक्ति बि ऐं ध्यानु बि असांखे ख़बर पवंदी। ध्यानु हुजे चाहे भक्ति हुजे, अगरि अहिड़े प्रकार जी आहे त कमाइती आहे, न त औपचारिकता आहे सॼी। अहिड़नि भक्तनि मूर्तिअ खे कीअं विराजमान कयो, अंदर में भाव छा हुअनि? भाव इहो ई हुअनि त उहो जेको विराट परमात्मा कोई व्यक्ति न आहे, परमात्मा कोई रूप न आहे, परमात्मा कोई आकार न आहे। समझो पहिरियों ॻाल्हि खे, परमात्मा निराकार, अरूप, अनाम, कोई नालो न, कोई परमात्मा जो नालो थी न सघंदो, आकार थी न सघंदो, रूप थी न सघंदो। इहा त वाकई सचाई आहे। पर हिननि कीअं मूर्तिअ खे, जेॾीमहिल हिननि मूर्ति स्थापित कई या मूर्तिअ खे पूजऊं त मूर्तिअ खे समक्ष रखे करे बिल्कुलु अंदर में इहा ई भावना हुई, हाणे तूं हेॾो वॾो विराट, असां हेॾा वॾा त थी न सघंदासीं, हेॾो वॾो विराट तूं, असां हुनखे तोसां असां ॻाल्हायूं कीअं, कीअं तोसां संवाद कयूं, कंहिंसां ॻाल्हायूं? अहिड़ा इहे 3-4 भक्त मूर्तिअ जी में साम्हूं इहा भावना करे, हाणे साम्हूं इन नंढे रूप में ई तूं असांजे साम्हूं विराजमान हूंदे त तोसां असां संवाद कंदासीं, असां ॻाल्हाईंदासीं। भक्त
भक्तनि ॻाल्हायो आहे। नामदेव मूर्तिअ सां ॻाल्हायो आहे, सचाईअ सां। रामकृष्ण परमहंस बि ॻाल्हायो आहे। असां ॻाल्हाए सघंदासीं? एॾी असांजे अंदर में श्रद्धा आहे जो असां ईअं चई सघूं त असां संवाद करण जे लाइ ई ते साम्हूं तोखे हिन विराट खे हिकिड़े नंढड़े से रूप में असां विराजमान कयो आहे, सिर्फ़ु ॻाल्हाइण जे लाइ। पोइ उहो ॻाल्हाईंदा छा ईअं हुया छा असां वांगुरु? या असांजी प्रार्थना ॾिसो कयो था पिया, ध्यानु कंहिं पासे आहे? वो तो पाण खे पूरो उलीचे छॾींदा, पूरो धनो भक्त उलीचई, पहिरें भेरे सां उलीचई। जेॾी महिल ग़रीबी हुयसि, खेत ॿालियूं सभु करे न सघो, पीउ गुज़ारे वियसि उन मूर्ति जे साम्हूं, बिल्कुलु ईअं रोई करे चई मुंहिंजो कोई साथी कान्हे, कोई बि साथी कान्हे। रोए थो, तो चवंदा आहिनि माण्हू जंहिंजो साथी भॻवानु आहे उनखे कंहिं बि ॻाल्हि जी खोटी न थींदी आहे, कमी न थींदी आहे। मुंहिंजो साथी तूं, मां हे अकेलो नंढड़ो ॿार मां छा करे सघंदुसि, कीअं खेती कंदुसि? हाणे उहा ख़बर धने खे या विराट खे। बाक़ी इहा कथा ईअं ॿुधाए थी, मूर्तिअ मां कोई प्रगट थी करे धने सां गॾु, उन सां गॾु वञी चवंदो हल धना, मां तोसां गॾु पियो खेती करायां। ऐं ईअं धनो माण्हुनि खे चवंदो बि हो, खेती बि थींदी हुई, लह लहराइती खेती, कटाई बि थींदी हुई। उहो माण्हुनि सम्झनि पिया इहो ॿार थो करे, पोइ चवंदो मुंहिंजो साथी मूंसां साण आहे। पर सभु खिलंदासीं, चवंदासीं मिड़ई चरियो आहे पिणु अलाए कीअं, पर जंहिं लाइ कोन ॻाल्हाइण ईअं चालू कयो आहे, पर धनो धनो न आहे, असां कुझु थी वियो आहे धनो। रामकृष्ण परमहंस मूर्ति जे साम्हूं प्रार्थना करे 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 ऐं थींदे बि जेको भक्त आहे केॾी महिल भॻवान खे यादि कंदे 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 उहा घड़ी अची वेंदी आहे, उहा घड़ी अची वेंदी आहे जो चवंदो आहे मां हेॾो पुकारियां थो, हेॾो मां चवां थो, हेॾी मां प्रार्थना, हेॾो मां अंदर में हेॾो थो चवां, अञा कुझु थिए ई कान थो, कुझु नथो थिए पियो। छा ईअं सवलाईअ सां थी सघंदो आहे छा? इहा जेके असां कंदा आहियूं छा, अरे कुझु गवाइणो पवंदो आहे, कुझु चुकाइणो पवंदो आहे कि ईअं बसि असांजो संसार बि असांजा बनियो रहे ऐं भॻवान बि मिले? न थी सघंदी, कॾहिं न थी सघंदी। कबीर जॾहिं चई न मैं था तब हरि नहीं, कबीर खे जेॾी महिल साक्षात्कार थियो, चए पियो जेॾी महिल मां हुउमि त हरि न हुयो, मां ही हुउमि, अब हरि है मैं ना। मिटाई पाण खे, असां कुझु गवायो आहे, कुझु ॾिनो आहे, कुझु मथां ईअं सम्झो पैसा ॾोकड़ भॻवान खे ॾींदासीं, अल्टीमेटम। घणा माण्हू अल्टीमेटम ॾेईंदा आहिनि भॻवान खे, इहा ई प्रार्थना सम्झनि। हिकिड़ो भाई हुयो, चए पियो साईं पहिरियों मां नास्तिक हुउमि, हाणे आस्तिक आहियां। मां कीअं? चए पहिरियों मां नास्तिक हूंदो हुउसि, भॻवानु मञींदो ई कान हो। पोइ चए हाणे मञींदो आहियां। मां कीअं? चई जेको बड़े हनुमान का मंदिर आहे न, कमानी गेटे पासे में, हा, चई वियमि मंगल ॾींहुं, बिल्कुलु अल्टीमेट ॾिनुमि भॻवान खे, हे प्रार्थना थो करे पियो। अल्टीमेट चयोमांसि छा ॾिनी? चई चयोमांसि अगरि 15 ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजे पुट हेॾो डिग्रियूं खणी पिने थो पियो, हराम जो नौकिरी नथी मिले। भई पढ़ियो छो?
जॾहिं कॾहिं मोट, जॾहिं कॾहिं मोट, अॼु तुंहिंजे दर ते आहियां। अचे चएसि थो पियो 15 ॾींहंनि जे अंदरि अगरि कई कम त पूजा पाठ कंदो मैं या मञींदो मैं, न त बदनाम करे छॾींदो मैं। गानो न ईंदो हिकिड़ो लोफर जो, दुनिया में तेरा है बड़ा नाम, आज मुझे भी तुझ पे पड़ गया काम, मेरी बिनती सुने तो जानू जानू तुझे मैं राम, राम नहीं तो कर दूंगा सारे जग में तुझे बदनाम। भगवान सां ईअं प्रार्थना कंदासीं, ऐं मुंहिंजो कमु करे त मञींदो मैं, अगरि न के बिल्कुलु असली नास्तिक थी वेंदो, सभिनी खे चवंदुसि भॻवानु आहे ई न। पूजा पाठ जेकी कनि बि था उन्हनि खे बि ड्राहींदो मैं। अरे तुंहिंजे करण ऐं न करण सां कुझु थींदो ई कान। मथां इहो माण्हू कोई सोचे त मां भॻवान खे मञां थो त भॻवानु वॾो थींदो, भॻवान खे जेको नथो मञे त भॻवानु घटो थी वेंदो। गुरु नानक जी वाणी ईंदी आहे, जे सभु मिलके आखण पाए वॾा न होए घाट न जाए। जे सॼी दुनिया जा माण्हू मिली करे अगरि उनखे चवनि त कोई वॾो न थींदो, ईअं कोई नास्तिक थी वञनि त उहो घटि न थींदो। उहो त पूर्ण आहे। पूर्ण मां पूर्ण खे कढ बि तॾहिं बि शेष पूर्ण ई रहंदो। तव्हां छा भॻवान खे ईअं था सम्झो छा? त चई मां अल्टीमेटम ॾिनोमांसि 15 ॾींहंनि जे अगरि न मिली नौकिरी त सम्झे थो। पोइ 8 ॾींहंनि जे अंदरि मिली वई। ऐं पोइ चई हाणे मां आस्तिक आहियां, हाणे चवंदा आहे भॻवानु। ठीकु आहे, हाणे वरी कॾहिं न चइजांइ। घणनि माण्हुनि जूं इच्छाऊं त मंदरनि मूं पूरी थी आहिनि, या धीउ ॼमंदी आहे या पुटु ॼमंदो आहे। चवंदा आहिनि न माण्हू, चवंदा साईं धीउ ॼमंदो या पुटु ॼमंदो। हिकिड़ो ॼणो चएसि पियो ओ पुटु त ॼमंदी ॼमंदी, न त धीउ ॼमंदे। हाणे हिकिड़ी ॼमंदी न, पुटु ॼमंदे या धीउ ॼमंदे। हाणे उन में अगरि ॼाओसि पुटु, हा बाबा बाबा चयो। मां बि त ईअं ई चवां माण्हुनि खे, ॼमंदी त पुटु पर न त धीउ त ॼमंदे। हाणे पुटु ॼमेसि, पोइ वॻा ई अथई, वॻा पैसा लिफ़ाफ़ा। मां वारो करे हाणे ज़बान में चयो छा, मां न ॼमई धीउ त भला छा कंदी। हाणे हिते वेठी बि थी छोकिरी, हिकिड़ीअ मां सां संग कयो, हिते वेठी त उहा ॿ धीअर हुयसि, संग कयईं मां सां सॼो साल तुर तुर ॻाल्हाए पई। चए पई बाबा मां बि छा कयां, फोन अचे बाबा मूंखे हाणे अथी, हाणे तूं दया कजांइ। मां तूं चिंता ई न कर, बढ़िया चिंता ई न कर, तूं कंहिं ॻाल्हि चिंता न कर, बसि तूं पंहिंजो हलंदे रहो, चिंता ई न कर। चई बसि हाणे बाबा चयो आहे। पहिरियों महीनो गुज़रियो, ॿिए महीने में फोन, बाबा मां ॿियो कुझु, 3 महीनो, 4थो महीनो, बाबा मां बिल्कुलु चिंता ई न कर, सभु बढ़िया बढ़िया आहे। चई 2 धीअर थी मूंखे ख़्यालु कजांइ। मां बिल्कुलु बढ़िया, तूं कंहिं ॻाल्हि चिंता। 4थो महीनो, 5 9 महीना 9 ॾींहं थिया ऐं फोन थी अचे माॾे। माॾे फोन आई, फोन खई, मां हलो धीअ यारी, मां फोन रखी छॾी। मां चयोमांसि भाई हाणे ॼाई थी त भला मां छा कयां, असां वञूं काॾे। कुझु थींदो न आहे, इहे मथां ई घुरण सां चओ त भाई बाबा पुटु चयो आहे छा। असां मां इहा उमेद न कजो। हाणे ॿाहिरों असां हथु रखंदासीं सभिनी खे, बाक़ी कंहिंखे ॼमंदो त वारो कर, माल ई माल आहिनि। न ॼमियो त भला छा कंदो, पथर हणंदो छा, कंदो त कुझु बि कान। पर इहो अल्टीमेटम थी, हा न मिड़ई। पर मूंखे त कंहिं चवंदा आहिनि कंहिंखे चइजे बि न कुझु। मां ॾंदण पियो कयां, हिकिड़ी माई वठी पई वञे ॿार खे, तकड़ी तकड़ी स्कूल पे वेठी वञे त चएसि थी चओ बाबा खे। पोइ ॿारु आयो, मां कंहिंजे हथु पकड़े मां चयो छा आहे पुटु। चई मां पास थींदुमि। मां पहिरियों थींदे
मां चवां पास थींदे, जेके 2 अखर लिखंदे उहे बि न लिखींदे, कॾहिं चइजे बि न ईअं। अरे पंहिंजी महिनत कर। ॿारनि खे तव्हां इहे कम था करायो पिया, वञो था मंदरनि ते था चओ पिया हिते मथो टेके वञ, माउ खे मथो टेके, इन जे लाइ मथो टेके वञ, छा तूं पास थी वेंदे? अरे मथो टेक, आशीर्वाद की न, पास थींदे ऐं हे थींदे, भॻवान जी चालीसा पढ़ी वञ, हे पढ़ी वञ, हो पढ़ी वञ, पाठ करे वञ, गीता पढ़ी वञ, सुखमनी पढ़ी वञ। अरे लोभ जूं पूॼाऊं, ऐं हिन में तव्हां चओ था थी वई त थी वई, न थी त छा थींदो? मां चवां कुझु न थींदो थी, बिल्कुलु। हिकिड़ो भेरो त ईअं थी गुज़रियो आहे, हिकिड़ो ॼणो शहर में हिकिड़ो गुरू आयो हुयो, पुराणे ज़माने में हलंदा ई गॾहनि ते हुया पाकिस्तान में, या ख़बर हूंदव तव्हांखे, ॿिए गाॾियूं घोड़ा न हुया, हेॾा गॾ ॾाढनि गॾहनि ते हलंदा, जाॾे काॾे हिकु गांव खां ॿिए गांव। पोइ गुरू आयो हुयो त उन गुरू जी हिकिड़े छेले शेवा कयईंसि, महीनो गुरू रहियो, एॾी शेवा कयईंसि, एॾी तन मन सां धन सां शेवा कयईंसि। गुरू ख़ुशि थी वियुसि, चई यार तूं शेवा कई आहे, मूंखे ॿियो कुझु आहे कान, ॿियो हाणे सभु ख़तमु थियो आहे, तूं हीअं कर, हे गॾह ॼाए थो पियो, इहो गॾह ते तूं घुमंदो कर, मां हली वेंदुसि, मूंखे उते खोड़ाई, मां वञा थो पंहिंजे गांव। उहो चेले खे ॾेई वियुसि, उहो हली त वियो गुरू। चेले जी वरी अहिड़ी भावना गॾह में, चई गुरूअ गॾह ॾिनो आहे, मां न ते वेहां, न वेहंदोमांसि। एॾो होॾो करे गॾह खे खाराए, गुरू ॾेई वियोसि तूं घुमजांइ, पर हे पोइ चए गुरूअ ॾिनो आहे त भावना अचे कई, अहिड़ी भावना कई, रसगुल्ला पोइ खारायसि, चमचम पोइ खारायसि, जेको गॾो खाए गाह उनखे खाराए पियो माल, गॾो वञे पियो सुझंदो, महीने 2 महीननि में पेट बि सुजी, गॾो वियो मरी, गॾो जो मरी वियो त चई फिरदा गुरूअ जो गॾो आहे, कांव खाइनि इहे ॻिजूं, इहा त बेइज़ती आहे। हिन त रस्ते जे पासे खां हिकिड़ी खोटाई खॾ, उन में विझी करे ऐं ईअं मथां अगरबत्तियूं ॿारे वेठो, अञा वेठो ई हो त कंहिं माण्हू ॾिठो, चई कोई अहिड़ा दरगाह मथो टेकई रखियईं, उहो बि कोई आयो को सड़ियल, 11 रुपया रखियईं, कंहिं 15 रखियईं, कंहिं 20 रखियईं, हिन ॾिठईं त मज़ो लॻो पियो आहे, भेड़ा ई अगरबत्ती तो ॿारियां ते पैसा था अचनि पिया, हीउ वेठो ई रहियो, नज़ारो पियो ॾिसे, धीरे 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 माण्हू हिरनि पिया, मन्नतियूं पूरियूं पियूं थियनि, मन्नतियूं पूरियूं पियूं थींदियूं आहिनि, मोल गॾो मन्नतियूं पूरियूं पियूं थींदियूं आहिनि, बसि अचनि माण्हू ऐं ईअं रखियल आहिनि। माण्हुनि खे छा प्रेम आहे छा इहो? माण्हुनि खे घुरिजूं, माण्हुनि जूं कामनाऊं, पैसा रखे वञनि, बसि पोइ हाणे कंहिंजी पूरी थिए न थिए, पर हिन जो पैसा ॾिठईं, चई त हीअ त बढ़िया थी वियो, वठी आयो टाइल्स वञी, अहिड़ो बढ़िया ग्रेनाइट हणी करे चई फर्श ठाहे, अहिड़ो फर्श ठाहींसि, थी वई भला मज़ार, ऐं पिया पैसा अचनि, मंदरु ठही वियो, असली लठ लॻो पियो। 5-7 सालनि खां पोइ गुरू उन ई गांव में हीअं आयो, पुछईं, अचे यार उहो चेलो मुंहिंजो भरिसां काथे, चई चेलो उहो तव्हांजो लठ लॻो पियो अथव, चई छो? चई एॾो मरियो मंदरु ठारायो अथई, मुछ खे मरडो ॾेई वेठो आहे फस्ट क्लास, एॾा पैसा था अचनि पिया। गुरूअ चई भेण छा थी वियुसि, छा मिलियुसि? चई अलाए असांखे त साल थिया आहिनि, हिते सभु माण्हू मथां था टेकनि, हे वियो वञी गुरूअ जे महिल ॾिठईं, भेण अहिड़ी मज़ार हिते वेठो हूंदो, भेण हीअ मज़ार लॻी पई आहे, चई जहिड़ी छा आहे हिते? साईं खोल न कयो, पेरे पई करे गुरूअ खे अदब सां वठी वञी विहारे, चई साईं छा ॿुधायां, हिते माण्हुनि जूं मन्नतियूं सभु भरिसां भिखारी, सभिनी खे कुझु न कुझु खपे, तव्हां इहो गॾो ॾिनो हुयो, इहो गॾो मरी वियो, मां ते खॾो खोटाए पूरियो मांसि, अगरबत्ती हीअं ॿारियां थो पियो, माण्हुनि पैसा विझणु चालू कया आहिनि, अॼु हिते मंदरु ठही वियो आहे गॾो, कंहिंखे ॿुधाईंदव त मुंहिंजी खोल थी वेंदी, साईं हाणे तव्हां हिते ई वियो, तव्हांजी शेवा वेवा कयां, रोटियूं पाणियूं खाओ। चएसि थो वाह यार, हे त गॾो को पुछंदे नहीं आहे, हिते तो पूरियो आहे त हिते मंदरु ठही वियो आहे, उते हिनजी मां पूरी आहे त उते वॾो अञा वॾो मंदरु ठही वियो आहे। भेण न ईअं न, मूर्तीअ जी पूजा थोरो पहिरियों सम्झो, हिननि भक्तनि जेकी कई आहे, रामकृष्ण परमहंस ईअं न पियो सम्झे,
तो ये मूर्ति आ चे पे हेडियूं प्रार्थनाऊं कयूं न, हेडो कुछ कयो आहे, अञा कोई जवाब कान्हे को। अगर तू आहे त मांखे ॾिसण में अच, नाहे मथों का तलवार पई कढी ऐं पंहिंजे सिर ते रखी। बिल्कुलु सचाईअ सां वारनि खे पकड़े ऐं हिकु हथ सां सचाईअ सां, ईअं न त कूड़। बिल्कुलु कथा चए थी जंहिंमें रामदेव पाण खे वार करणु लॻो, कालीअ जूं अखियूं, कालीअ जो रूप त न पर उते तस्वीर निकिरी आहे। सचाई इहा आहे, तूं सम्झे छा थो पूजा में, पूजा में असांजी भावना कहिड़ी आहे। अगरि सचाई जी पूजा आहे, मां त चवां मूर्ति त छा, तूं जाती आहे। उनखे प्रत्यक्ष पार ब्रह्म के प्रत्यक्ष समझ इते ही आहे, हाणे आहे। अगर तुझी श्रद्धा में रुपयो आहे त तुझे अंदर में झलक ईंदी। ईअं ही इन्हनि भक्तनि के धने के भी ईअं आई। और नामदेव जी त तव्हां कथा पाण ई ॿुधी आहे। ऐं हूअ मीरा, उहा त समर्पण थी चुकी हुई। उहा त चए पई हिन में त छा, उहो विराट त जाथे काथे आहे। जॾहिं उनजी भावना में ईअं हुयो त उहो त सभु उहो ई पई ॾिसे। नांग वियो, जहर आयो, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। नांग बि गले में लॻायुसि, कुझु न, ज़हर पी वई, उनखे बि अमृत सम्झी करे पी वई। ईअं न चई त कंहिं मुंहिंजे सहुरे मोकिलियो आहे, घर वारनि मोकिलियोसि। ज़हर घर वारनि मोकिलियोसि। चवनि पिया असां राज घराने जी छोकिरी जवान थी करे ऐं एॾां राजस्थान में बहूअ खे अॼु बि के गांव अहिड़ा आहिनि जिते नुंहुं जो मुंहुं कोई मर्द ॾिसी ई न सघंदो आहे। हाणे बि वध में वधि एॾां मुंहुं ढके, किथे? राजस्थान में। वध में वधि पूरे हिंदुस्तान में वध में वधि एॾां ही मुंहुं ढके। अञा ॿियनि हंधि सभु किथे किथे खुली वियो आहे। एॾां अञा आहे सीरियल तव्हां ॾिसंदा हूंदो की राजस्थान जा केॾी मुंहुं ढके, जंहिंखे बिदड़ी ऐं बिदड़ी चवंदा आहिनि, भासा मासा ईअं करे ॻाल्हाईंदा आहिनि, इहे अथव राजस्थानी। पोइ चई इहा असांजी बहू थी करे ऐं हीअं रस्तनि ते नचे थी, असांजी त कुल जी मान मर्यादा हिन ख़तमु करे छॾी आहे। ऐं ईअं माण्हू उनखे एलू गेलू नथू खेलू था ॾिसनि असांजी नुंहुं खे। उनजे घर जा भाती चवनि पिया हिनखे भई मरे त जिन छुटे। ऐं उहा नचंदी हुई मीरा। नचंदी छो हुई? कंहिं कप पाणीअ जे में गिलास पाणीअ जो विझोसि भरिजी वेंदो त छा थींदो? उहो कप जो जेको भरिजी वेंदो त उहो छा थींदो? वहणु लॻंदो। तीअं मीरा में अंदरि भक्ति ईअं भरिजी वई हुई, उहा वहे पई। छा उहा ॾिसे पई छा मुंहिंजो बदन जा कपिड़ा मुंहिंजा लहनि था ऐं माण्हू मूंखे ॾिसनि था? हुनजी दृष्टि हिकु ई, हिकु तुक चवां, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न
कोई, जान के सिर मोर मुकुट, मेरा पत सोई, मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो न कोई। संतन संग बैठ बैठ, लोक लाज खोई। संतन संग बैठ बैठ, लोक लाज खोई, मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो न कोई। खबर न पई पए। अजो की कथा जो मां पहिरियों पोइतों बैकग्राउंड ॿुधायां। काई भी पूजा हुजे, ध्यान हुजे, भक्ति हुजे, इन में असांजी ओड़ी श्रद्धा आहे त पूजा आहे उन्हनि जी अहिड़ी हुई। वो मूर्ति न पिया सम्झनि, इहो विराट इन नंढड़े से आकार में आयल आहे। चाहे धनो हुजे, चाहे वो असांजो भक्त जेको नामदेव, हाणे उन ॿार खे त इहा ई हुई त इहो खीर पीअंदो, ऐं ईअं ॿिन्हिनि जो थी वियो हुयो। एॾी तव्हां गुरुदेव भॻवान जी असांजे काके दरहाने महिल जी तव्हां हीअ कृष्ण लीला ॾिठी, कलाक हलंदी, कलाक ॿ टे कलाक बि आहे कृष्ण लीला हली आहे। एॾो मतिलबु चई 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 मां अखिणियूं थो ॿूटियां, भला छा छा चई, मां हीअं थो कयां, मां हूअं थो कयां। ऐं पिए न पियो। नेठ राम कृष्ण परमहंस वांगुरु नामदेव भी, मां उहा तुक वरी सुर सां चवां, पहाड़ी चयो नामे बुध हाणे, मूं वस खां की न घटाए। चयो नामे बुध हाणे, मूं वस खां की न घटाए। ओ मारियां तो हाणे पाण खे, इहो मुंहिंजो थिरायो। ओ मारियां तो हाणे पाण खे, इहो मुंहिंजो थिरायो। न त नानो अचे मारींदो, ॾई दड़का दिल ॾारींदो। न त नानो अचे मारींदो, ॾई दड़का दिल ॾारींदो। ओ पीउ खीर छॾ सो, पीउ खीर बुध अर्ज कन्हैया प्यारा, बुध अर्ज कन्हैया प्यारा। ओ
बुध अर्जु कन्हैया प्यारा, बुध अर्जु कन्हैया प्यारा। ओ मुंहिंजा मोहन मुरलीअ वारा, ओ मुंहिंजा मोहन मुरलीअ वारा। ओ पीउ खीर छॾे ॿुधो, ओ पीउ खीर छॾे ॿुधो, पीउ खीर छॾे ॿुधो, पीउ खीर छॾे ॿुधो। वो ॿार जेॾीमहिल इहा चई करे ॾिठई तॾहिं बि न निकितो। मां इन करे तूं इहे चवां त्रिकताला भक्तीअ जा, इन करे थो चवां भक्ति मार्ग में केॾी महिल ईअं तूं बेचैन थी वेंदे, ईअं बेचैन थी वेंदे चवंदे भॻवानु आहे कान। असली भक्त रोई रिंग कयूं, चाहे मीरा हुजे, नामदेव हुजे, चाहे सदनो हुजे, सैनो हुजे, इन्हनि जो प्रेम अहिड़ो ॾिसी ॾिसी उहो चई बिल्कुलु भॻवानु आहे। एॾो एॾो कयो, एॾो असली। अंदरि ओॾी महिल मन टियूं टियूं कंदे हिते ई त परीक्षा आहे। छा ईअं सवलो कंहिंखे थींदो आहे छा? हिते असां चऊं न असांजा संसार, असांजूं कामनाऊं इच्छाऊं सभु बराबरि परफेक्ट बढ़िया, कारखाना बारखाना हलनि मस्तु, घर बर बढ़िया हुजे, टिप टाप, कारियूं बारियूं सभु लग्ज़री बग्ज़री हुजे, ऐं भॻवान बि जेकर मिली पए त सुठो। अरे कुझु चुकाए ई कान, कुझु चुकाइणो पवंदो, कुझु ॾियणो पवंदो, मिटणो पवंदो आहे। भक्त ईअं मिटिया, ॾिसे पियो नामो बि, अरे एॾो असली रुआरे छॾे, एॾो रुआरे छॾे, एॾो भक्त विरह में ईअं रोई रोई रोई। हिकिड़ो सलो कहाणी ना बाबा जन जो ॿुधोसीं स्वामी साहिब जो। रोई पयड़ी हॾे, रोई पयड़ी हॾे, नीहन माणी नाथ जे, रोई पयड़ी हॾे। असली रोई दंग थी, आख़िरी कतुक चए थी बिरद सुञाणी पांहिंजो। इहो बिरद मां ॿुधो आहे, इहो मां ॿुधो आहे। रोई पयड़ी हॾे, नियन माणी नाथ जे, रोई पयड़ी हॾे, बिरद सुञाणी पांहिंजो, नेण नेणनि सां गॾु। सामी चैन छॾे, लोड़े लोभ लहर में, हरे राम। सामी चैन छॾे, लोड़े लोभ लहर में। मां बार बार चवां, पेर पुठिते न खॼा। भक्ति मार्ग में अहिड़ियूं अहिड़ियूं परिस्थितियूं ईंदे, परीक्षाऊं थींदे, सभिनि सां थियूं। केरु आहे मुंहिंजे हिकिड़े जी कंहिं भक्त जी कोई चए सवलाईअ सां, अहिड़ियूं अहिड़ियूं भक्त थियूं आहिनि। केरु बि हुजे, सदनो हुजे, सदने जी त हालत अहिड़ी थी वई, अहिड़ी थी वई, आख़िरी वञी ओ
ज़रीर ते वञी हिकु सिर बची आहे, सदने जी हिकु सिर। जीअं तव्हां अनारकली पिक्चर ॾिठी, ये ज़िंदगी उसी की है जो किसी का हो गया, आख़िरी वञी उनखे त भित में चुणाए छॾियो, ऐं हुनखे जेॾी महिल चुणिजे पई आख़िरी वञी ईट बची उते, मैं नहीं कशु हूं मैं, कशु आहे न मोरा। आख़िरी ॾिठई उते परीक्षा जी आख़िरी घड़ी, नेठ छॾींदो कान्हे। इहो बि भक्त जी मां चवां केॾी बि पर इहो सम्झजांइ हिकु प्रकार जो पचण ते। कचो अंब टोड़ त उहो छा टुटल थियो छा? उहो हिसाब वण खे बि अंब खे बि। पकल फल जे पकल, न अंब खे ख़बर पवंदी आहे न वण खे ख़बर पवंदी आहे। ईअं भक्त पकल बिल्कुलु असली पची, इहे थी परीक्षाऊं, इहे थी कसवटियूं। नाम हुजे, रवदास हुजे, छा मो छा रवदास जी हालत कयूं पंडितनि, गद्दीअ तां मथां लाराए राजा खे चयूं तॾहिं असां इहा रोटी खाईंदासूं जेसि ताईं इन चमार खे हेठि लाहे, जेकी इन जी औकात आहे उते विहार। जूता ऐं चौंपलियूं जिते असां जूं पयूं उते इहो वेहे त असां खाईंदासीं, न त अतिथि देव भव जो पाप लॻत असांजी वापसि था वञे। राजा त चई वञो, पए पाप। मात्र देव भव, पेतरो देव भव, अतिथि देव भव, गुरु देव भव, 4 कर थींदा आहिनि। पर राजा चए पियो मूंखे गुरुअ हिकिड़ो मुंहिंजो गुरु राज़ी आहे, सतगुरु हिकु तू राज़ी, मैनू कहीं मोहताजी, सारा आलम रुसे, हिकु तूं सॼण हे जग वैरी, मेरा बाल न इको खुसे, ग्वाला ये दुनिया सारी झक मारींदी, हिकु आप न होवे रुसे, हिकु तूं न रुसजां, दुनिया रुसे भल, हिकु तूं न रुसजां, महबूब मुंहिंजा मुहाड़ो न मटिजां, नातो अचे निभाइजां। राजा त चए पियो वञनि, पर गुरु उथी करे अहिड़ो निमाणो रवदास चएसि तो राजन तूं मूंखे छा थो मञी? चई साईं तव्हां मुंहिंजा सतगुरु, तव्हां मुंहिंजा भॻवान, तव्हां मुंहिंजा मालिक। चई मञी थो न? चई हाणे जीअं चवां तीअं कर। चई छा कयां? चई हाणे मूंखे जेके इहे चवनि था बिल्कुलु मुंहिंजी औकात। ईअं न, हिकिड़ी ॻाल्हि हिते बि अथव, माण्हू वरी कोई मञींदो आहे काई ॻाल्हि त अंदर में रस वठंदो आहे। ॾिसिजो हाणे, न न रवदास चए जीअं उनजी इच्छा आहे, हे चाहिनि था या उनजी मर्ज़ी आहे, तूं कंहिं ॻाल्हि जी चिंता न कर, मां उते ई वेहंदुसि। मां त जूतनि चंपलुनि में त खाईंदो आहियां, उते खाईंदो आहियां। अॼु तो ज़िद करे वठी आयो आहियां हिते, मां तो उते खाईंदो आहियां। तूं रथ ते वठी आयो आहियां, बाक़ी असांजी त औकात उहा आहे। मुंहिंजे घर में ॾिठे कहिड़ा किना किना चमड़ा पिया। असांजो घर कहिड़ो? मेरी जात कमीनी, मेरी पात कमीनी, ओछा जन्म हमारा। असांजो जनम छा आहे? ओछ छो त आहे? असां किना। मेरी संगत पोछ सोच दिन राती, मेरा कर्म कुटलता कर्म कुपाती। राम गोसाइया ए रवदास जा शब्द। नेठि रवदास जेॾी महिल उतां लही करे ऐं जूतनि ते वेठो आहे, मां चवां भक्त जी परीक्षा आहे। ऐं हिते रस सां वेह आहे त कमु न ठही आहे, कमु ठहियो। नामदेव जो बि ठहियो। जेॾी महिल नामदेव खे पंडितनि खणी मंदर मां जूता पोइ वॼाए ऐं खणी ऐं भॻवान जे पोतों बीहारियऊंसि, हिते वञी वॼाए। उहो वीचारो चए पियो मुंहिंजी चौंपल न कोई खणी वञे, हिन करे हथ में खणी आयो।
खणी करे वो भगवान जी धुनी पे हले ये चौंपल पे हो जाए पंडित ने तो चौंपल हो जाए भेणा भगवान जी तू इज्जत तो करी खणी ऐं पोतो कयोंसि ओ वीचारो पोतो वञे भगवान जे पोतो मस्तीअ में पियो धुनी हणे ऐं हितां ये प्रभाती हर जुग जुग भगत उपाया हर जुग जुग भगत उपाया पैज रखदा आया राम राधे हर जुग जुग भगत उपाया हर जुग जुग भगत उपाया पैज रखदा आया राम राधे पैज रखदा आया राम राधे अहंकारियां निंद का पिठ दे अहंकारियां निंद का पिठ दे नाम देव मुख लाया राम राधे नाम देव मुख लाया राम राधे हरि ना कछ दुष्ट हरि मारिया 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 पहलाज तराया राम राधे पहलाज तराया राम राधे जन नानक ऐसा हरि सेविया 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 अंत ले ही सदाया राम राधे अंत ले सदाया राम राधे हर जुग जुग भगत उपाया हर जुग जुग भगत उपाया पैज रखंदा आया राम राधे पैज त रखजंदी पर मां उहो बार बार हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखे चवां कसवती ईंदे भक्तीअ में बेचैनी बेचैनी थींदे ॾाढी थींदे पर ते माण्हू पोइ ते हली वेंदा छॾ भई असां नाहक छा आहे थिए बि नथो कुझु बि नामदेव बि कयईं चई छा सम्झे तो भॻवान ते मां छुरी ॾेखारियां तोसि वो ॿार चए थो छा मां ॾेखारियां थो छुरी चईसि चयो नामे ॿुध हाणे मूं वस खां की न घटायो मारियां थो पाण हाणे पाण खे मुंहिंजो इहो थी रहियो आख़िरीअ में सचाईअ सां रामकृष्ण परमहंस वांगुरु हे बि बिल्कुलु छुरी खणी ऐं बिल्कुलु सचाईअ सां नंढड़ो ॿार अरे कुझु गंवाए आप गंवाए तो शह पाए मिटजो थोरो मिटजो त सही किन ऐशन में अदलन में हिन में हुन में चवे मूंखे ऐं हिकु त इहो बि चई छॾियां कल्ह मां कथा खई पंहिंजे घर दुख ते दुख दारू सुख रोग भया सुख बराबरि सुठो लॻंदो आहे ॾाढो ॾाढी ख़ुशी थींदी आहे हर को माण्हू सुख ई सुख चाहींदो आहे पर इहो बि सोचजांइ जे सुख ई सुख हूंदे त न दुख जो अनुभव थींदी न भॻवान जो अनुभव थींदी इहो बि चई छॾ न थी सघंदी भॻवान जो अनुभव थोरो दुख ॾिस पोइ सुख जी भी खबर पवंदी दुख के अंदर सुख की ज्योति दुख ही सुख का ज्ञान दुख ही सुख का ज्ञान दर्द सह कर जन्म लेता हर कोई इंसान हर कोई इंसान वो सुखी है जो खुशी से दर्द सह गया सुख का सागर
का जीवन बन के रह गया। पहिरियों दुख कौड़ो लॻंदी, ॾाढो कौड़ो लॻंदी, ऐं सुख मिठो लॻंदी। सुख जो अंत दुख थी ऐं दुख जो अंत सुख थी। इहा त जिन अनुभव कया आहिनि, अञा असां त कचा घड़ा आहियूं, तव्हांखे ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं था ॿुधायूं, असांजे साम्हूं थोरो सो दुख अची वञे ढहलजी था वञूं। पर जेके संत महापुरुष, पर मां अॼोकी कथा जो मां बार बार तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, मतां कथा जो जेको मेन मक़सदु आहे उनखे मतां विसारे छॾियो, तव्हां इन रोचक कथाउनि में हली वञो। मां इहो चवां, कोई बि पूजा हुजे, प्रार्थना हुजे, अंदर में भाव कहिड़ो हुजे, असली थींदो थी अभिप्राय सां। ॿाहिरों तूं केॾा बि मथा टेक, केॾियूं बि शेवाऊं कर, केॾा बि दान कर, केॾा बि पैसा ॾेई आ, न थींदी कुझु बि, न थींदी कुझु बि। मां चवां कुझु न थींदी। असली ॻाल्हि थी हित सां, अंदरि हृदय में तुंहिंजो अभिप्राय छा आहे, तुंहिंजे अंदर में छा आहे, प्रेम आहे। जे अंदर में प्रेम थी, प्रेम मां ई सची भक्ति निकिरंदी आहे। अगरि प्रेम कान्हे, औपचारिकता सां मंदरनि में वञी करे ऐं घुरो था, अरदासूं कयो था। हिकिड़ो भाई अरदास करे पियो, ॾिठा अरदास रगड़ीअ करे वरी मुंडी पियो थो ॾिसे, अरदास करे वरी ॾिसे पियो केतिरा माण्हू आहिनि। मां इहा माण्हुनि खे थो ॿुधायां की न भॻवान खे थो ॿुधायां। वरी हिकु भेरो मुंडी खणी मां ईअं सिधी कई, मां त मूंसां नाराज़ थी हुई, छो की मां यार तूं अरदास करे पोइ छो थो ॾियां। जेको विझेसि नोट वरी अरदास वधंदी वञे, जेको विझे नोट वरी अरदास वधंदी वञे। इहा अरदास आहे, भॻवान हीअं कजांइ, भॻवान हीअं कजांइ। वरी कंहिंजी कंहिंजी अरदास, चंवर साहिब जी अरदास, सूफ़ जी अरदास, केले जी अरदास, भेण न इहे अरदास कोई प्रेम आहे? हीअं कजांइ, ॾींहं जा 4 भेरा सुख सां गुज़ारंदी, हाणे राति जा 4 भेरा सुख सां गुज़ारंदी। अरे कोई नौकर आहे असांजो? ॾींहं जा 4 भेरा सुख सां गुज़ारे, राति जा 4। भाव अथी, प्रेम अथी। मूर्ति बि हुजे, मां न चवां मूर्ति न हुजे, पर अहिड़ी हुजे। बाक़ी त तूं सिर्फ़ु हीअं मूर्ति, तोखे ख़बर बि आहे हीअ मूर्ति आहे, कुझु थियणो न आहे। ऐं कयां थी त वेंदो बि छा वेंदो? जे सुभाणे कोई मरंदुसि पुछंदी बि, चवंदो मूर्तीअ सां बीठी हुअमि, चयो न बसि अरदास कई मैं। ऐं 2 पैसा कंहिंखे ॾींदे त उहे बि चवंदी मां ॾेई आई आहियां। न न, सच्चाई सम्झी करे मूर्तिअ खे चए पियो, हे संवाद करण जी मुंहिंजी इहा परमात्मा सां संवाद मां कयां। हे मुंहिंजो विराट हिन रूप में अची करे विराजमान थियो आहे, तॾहिं थी मूर्ति। मूंखे कंहिं प्रश्न कयो, भाई मूर्ति पूजा हे जो धनो भगत या नामदेव या रामकृष्ण परमहंस या मीरा, न मूर्ति ईअं न सम्झजांइ त ईअं जीअं असां मंदरनि में वञी करे पूजाऊं था कयूं। इन्हनि जी बिल्कुलु मूर्तिअ में हुई त उलीचूं पाण खे श्रद्धा हुई। हाणे आख़िरी इहा नामदेव खे बि भॻवान कीअं दर्शन ॾिनो, हिते आख़िरी तुक उहो सम्झे पियो त हाणे भॻवानु सम्झे थो त मां सिर्फ़ु ॾेखारियां थो। सचाई सां उहो ॿार जॾहिं खणी पाण खे मिटाए पियो, हिते आहे बि मिटजाऊं। ईअं न त असांखे छुरियूं हणियूं, पर अंदर में अहंकार खे मिटाए त उहो इहा आख़िरीअ में खणी करे काती छा थो करे, खणी काती पंहिंजे कंध ते बीठो नामो पाण खणी काती पंहिंजे कंध ते बीठो नामो पाण खे मारे। खणी काती पंहिंजे कंध ते बीठो नामो पाण खे मारे। खणी काती पंहिंजे कंध ते बीठो नामो पाण खे मारे। ओ परमानंद श्याम आयो नामे जगत का
मथे हथ मथे से ताड़ीने पी वयो पी वयो पी वयो खीर माफिया खीर अज भाव जंहिंमें बि तुंहिंजो हुजे अगर सच्चाई सां थी। अॼु हे गुरु पूजा जो पहिरियों ॾींहुं आहे, सुभाणे गुरु पूजा मल्हाईंदासीं। ईअं न सम्झिजो त सतगुरु न आहे, सतगुरु आहे ई आहे, इहो सम्झी करे अॼु सुभाणे को ॾींहुं त उहो ई मल्हाईंदासीं। पर अॼु इहो भाव करे हिकिड़ो गीत पहिरियों टेलर चई करे तंहिंखां पोइ हिते ॾेखारींदासीं वीडियो। हा न ओ तोखे सारियूं तोखे संभारियूं सतगुरु जा तोखे सारियूं तोखे संभारियूं सतगुरु छा तोखे सारियूं तोखे संभारियूं सतगुरु जा तोखे सारियूं तोखे संभारियूं सतगुरु छा सतगुरु जा सतगुरु छा जाप जपियो है तोखे रिझायो 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 दर्शन सतगुर तुझो ही पायो 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 सदा पंहिंजो ध्यान ॾे इहो मूंखे ज्ञान ॾे सदा मुझे ज्ञान दे इहो मुझे ज्ञान दे मन में विहार तोखे सतगुर जा मन में विहार तोखे सते राम छा ओ सतगुरु छा तोखे सारियूं तोखे संभाल ओ सतगुरु छा दुख त दुनिया में आहिनि के 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 कोई कंदे का फुर्सत कोई कंदे का फुर्सत कोई कंदे का फुर्सत कोई कंदे का फुर्सत जंहिंजी जहिड़ी आसरा मन जो हो जही जही आशा मन में प्यासा हो जंहिंजी जहिड़ी आसरा मन में प्यास जही जही आशा
विसारे इंद्र न सकंदो कोई विसारे इंद्र न सकंदो कोई विसारे इंद्र न सकंदो कोई विसारे सतगुर संगत तोखे सारे सतगुर संगत तोखे विसारे सतगुर संगत तोखे सारे सतगुर संगत तोखे विसारे नंगी न गोपाल सदा नंगी न गोपाल सदा रखवाला नंगी न गोपाल सदा नंगी न गोपाल सदा रखवाला जोई कमाल सब हो तो जोई